लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे अमेरिकी सिंधी ऐं असांजो दोस्त ऐं उते 50 वरियनि खां रहंदड़ जनाब डॉक्टर मिठल वकासी साहब। डॉक्टर साहब पाण शुरू था कयूं जीअं त तव्हां उन ॾींहुं सिंध लिटरेचर फेस्टिवल में बि ॻाल्हि कई त पहिरियां सिंधी तंज़ीम ठही, साना उन खां पोइ ठही ऐं भुट्टे साहब जे फांसी या क़त्ल ते चिड़ियो सिंधी माण्हू उते ऐं इन करे गॾु थियणु त उहा चिड़ असांखे गॾु थी कराए या ॿिया बि के फैक्टर थियनि था, पोइ साना कीअं ठही, पोइ ॻाल्हि कीअं, इहो असांखे जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाए सघो। पोइ साना जो बुनियादु मुंहिंजो राब्तो हक़ीक़त में आफ्ताब वक़ासी ऐं जावैद लग़ारी सां हुयो, ॿियनि दोस्तनि सां कोन हो, अल्ताफ़ सां हिननि सां, पर इन्हनि गॾिजी अल्ताफ़ मयमण, फीरोज अहमद, अली नवाज मयमण उनजी हमशीरा, उन्हनि वॾो रोल अदा कयो, हाँशमाणी, खालिद, इन्हनि वॾो रोल अदा करे तंज़ीम खे 84 में हिननि ठाहे विधो। उनजी पहिरीं कन्वेंशन वाशिंगटन में थी, अदी सफ़िया मोहम्मद अली उनजी कन्वेनर हुई ऐं कुझु अटेंडेंस थी, भया तो कोई 20-25 माण्हू हुया। पोइ ॿी कन्वेंशन शायदि टोरंटो में थी, पोइ टी बफलो में थी, जंहिंमें असीं वियासीं, एजाज़ तुर्क बि हुयो ऐं ॿिया इलाही दोस्त हुआसीं। पोइ उतां जेको आहे सो असांजी उते मौजूदगी इहो ईअं थी जीअं बोतल में जेके तिॾियूं चुप कयूं वेठियूं हुयूं, उन में नयूं तिॾियूं अची पातियूं, पोइ असांजे वठी टपा नाका त ॿियूं तिॾियूं बि असां टपा ॾियणु शुरू थियो। उतां इहा हलचल जेका आहे सा उतां थी आहे। पोइ साना जी मां पहिरियों डायरेक्टरी मूं ठाहियूं ऐं 89 में सेंट लुइस में साना जी पहिरीं कन्वेंशन में असीं कन्वेनर हुआसीं। मूं आपदा परवीन या 14 कंसल्ट अमेरिका में कराया, छाकाणि त आपदा परवीन मुंहिंजी मरीज़ हुई मटियारिन में जॾहिं प्रैक्टिस कंदो हुउसि, उतां खे सुञाण हुई। ऐं सऊदी अरब, यूके जा सिंधी ऐं लोकल सिंधियुनि खे गॾु करे पहिरियों डायरेक्टरी, कंप्लीट डायरेक्टरी सिंधियुनि जी नॉर्थ अमेरिका डायस्पोरा जी मूं ठाही। ऐं उन में जेके बानी असली माण्हू हुआ, उन्हनि जे सोच में न हो त इहा एतिरी एक्सप्लोसिव कन्वेंशन थींदी। ऐं उतां खां कहाणी शुरू थी। डॉक्टर भट्टी साहब 4 साल प्रेसिडेंट रहियो ऐं 4 सालनि में असांजे वटि कांग्रेसमैन सेनेटर ईंदा हुआ ऐं साना में डायनमिज़म अची वियो। समना बि सिंधी मेडिकल एसोसिएशन ठाहीसूं, उन में कोई 400 सिंधी डॉक्टर असां लोकेट कया, डायरेक्टरियूं ठाहियूं, उन जूं कन्वेंशनूं कयूंसूं। ज़बरदस्त हिकिड़ी 2 कन्वेंशन मूं कयूं सेंट लुइस में, रिट्स कार्ल्टन में पहिरीं कन्वेंशन में यूसुफ लग़ारी ऐं असांजो लाशारी साहब इहे महिमान हुआ। पोइ दुरा पटेल खे हणायोसीं, पोइ ॿिया महिमान, ईअं अहिड़ी तरह सां मूं 7 कन्वेंशन साना जूं बि कयूं, उन में पार्टिसिपेट एक्टिवली कयोसीं, 7 समना जूं बि कयूं। पर पोइ वरी दोस्तनि जी जेका रुख रवाज ॾिसी थोरो मूं ॾिठो त बजाए वधीक कंफ्लिक्ट करण जी छॾियो इन्हनि दोस्तनि खे त कमु कनि। पोइ काफ़ी साना स्लो बि थी वई। पोइ उन में अॻिते हली जेका वाद थी आहे उहा अज़ीज़ नारे जे थोरी आंदी, पर उनखे एक्सेलरेट अचे डॉक्टर वलीद शेख कयो, उनखे जस हुजे, उन ज़बरदस्त कमु कयो। उन सां गॾु हाँलीपोटो साहब जनरल सेक्रेटरी थी आयो, पहिरियों ट्रेजरर सेक्रेटरी हो, जनरल सेक्रेटरी थी आयो। पोइ 2012 में न्यूयॉर्क में जेका कन्वेंशन थी, उन में सिंध जा जेके बि क़ौम परस्त आहिनि, अलफ़ खां वठी ये ताईं, उहे सभु मौजूदु हुआ। माना बशीर कुरैशी बि हो? न, उहे सभु आहे उन जी, सभु न हुआ न। हा, पोइ सभु न चइजनि, पर तक़रीबन सभु हुआ। गैलेक्सी हुई, अक्सर हुआ। हा, अक्सर हुया, पर बशीर कुरैशी साहब कोन हो। पीपल्स पार्टी जो त हुननि खे अचण जो इजाज़त ई कान हुई। बहरहाल इहा असांखे शिकायत आहे। पीपल्स पार्टी न आई? न, कोन, उनखे अचण जी बि इजाज़त न हुई कंहिंखे। माना छा मतिलबु? मतिलबु आहे त हिकिड़ो पीपल्स पार्टी जी हाई कमान रोकियो? न न न, इहा ॻाल्हि त ईअं कान्हे का, छाकाणि त उन मां चङी तरह वाक़ुफ़ु आहियां। पीपल्स पार्टी जी शमूलियत या पार्टिसिपेशन उन्हनि सां गॾिजी करण जे लाइ हिकिड़ो कंसल्टेड
एंटी पीपल्स पार्टी एफर्ट रहियो आहे साना में, जेको अॼु बि आहे। उनखे लीड केरु थो करे? हाणे इहे दोस्त घणा आहिनि तंहिंजे करे नालनि खे छॾियो न पर तव्हां जेकॾहिं चओ था त वलीद शेख सुठो आहे, अज़ीज़ नारे जो उन बहितर कमु कयो, उन जे वक़्त में आहिस्ते आहिस्ते वधी, साना स्लो कंहिं कई आहे या पॉलिसियूं स्लो उन्हनि कई आहे जेके हींअर साना, पोइ साना जी इंटरनेट जी लिस्ट हुजे, व्हाट्सएप जो ग्रुप हुजे, साना जूं कन्वेंशन हुजनि, उते हू ओताकूं खोले वेही था रहनि, ॼण हुनजी ओताक आहे। हाणे उन्हनि ओताक वारनि खे जेकॾहिं तो रोकिजे ऐं ॻोल्हे थो जहिड़ो त असांजी रही खुई जेका साना आहे उहा बि गुम थिए, पोइ असीं जेके संजीदा माण्हू आहिनि उहे वीचारा पासीरा थी चुप कयूं वेठा आहिनि। डॉक्टर साना कॾहिं कॾहिं गुम थी आहे? साना जेका पहिरियों दफ़ो गुम थी वियो आहे 95 में। तॾहिं सदर केरु हो? डॉक्टर भट्टी, AW भट्टी। उन पंहिंजी सदारत ख़तमु पे कई ऐं नओं सदर असांजो डॉक्टर परेल सूमरू PhD हो, उहो हुयो। पोइ दोस्तनि जो जेको पोइ उन कमु न कयो छा? न, पोइ हे ॻोल्हींदा हुआ त सदर को मिले। अच्छा, अहिड़ी हालत कई हुआ? ॻोल्हींदा हुआ, भई पुछो तव्हां दोस्तनि खां, इहा मां न तव्हांखे त सॼी हर शइ साम्हूं पई आहे। पोइ ॻोल्हींदा, पोइ मिलंदो कोन हो, पोइ थापींदा, पोइ हीअ जेके बि ॿ टे उन विच में प्रेसिडेंट थिया आहिनि उन्हनि जा नाला मां तव्हांखे न वठी ॿुधाईंदुसि, छाकाणि त उहो निशानदेही थींदी, पर तव्हां पुछा कजो, उहे सभु थापियल हुआ। उहे कॾहिं बि इलेक्शन लड़ी प्रेसिडेंट कोन थिया, वेंदे वलीद शेख ताईं। उहा आहे 2008 जी ॻाल्हि, त 1995 खां वठी 2008 ताईं सभु इहे प्रेसिडेंट या ॿिया जेके सभु थापियल हुआ, सिलेक्टेड हुआ। सिलेक्टेड हुआ। सुठा माण्हू, चङा माण्हू, संजीदा माण्हू, माहौल लुड़ो थी पियो, जेको ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं उन में छा थियो त असांजा ॿार, असांजूं फैमिलियूं तितिर बितिर थी वियूं। असांजो जेको नुक़सानु थियो आहे, साना ते अटैक कहिड़ियुनि पॉलिसियुनि जे करे थियो आहे? अटैक हिकिड़ो थियो आहे छुड़वागी जे करे। उहा छो? उहो हाणे सिंधियुनि खे कहिड़ो तानो ॾींदो, उहो तानो उते ॾियोनि या हिते ॾियोनि, ॻाल्हि साॻी आहे। ॻाल्हि साॻी आहे। असां सिंधियुनि में कम्यूनिटी सेंस, ऑर्गेनाइज़ेशन सेंस आहे ई कोन। डॉक्टर साहिबु, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, मां सेंट लुइस आयुसि, तव्हां सां मिलियुसि, तव्हां मूंखे ॿियनि दोस्तनि सां मिलायो। तव्हां अॻ में मिलियल बि हो? न उन्हनि सां मां मिलियल त आहियां, पर बाइंडिंग फोर्स आहे न हिकिड़ी महफ़िल जो। डॉक्टर मज़हर लाखो आहे, तव्हां आहियो, इन्हनि सभिनी सां मिलियल त अवल आहियां, पर उते ॿिया बि हुआ जेके, उन्हनि सां बि मिलियल आहियां। पर उते तव्हां हिकिड़ी कचहरी कई, उते माण्हू मिलिया, उते ॻाल्हियूं थियूं सिंध जे हवाले सां, ॿियनि हवालनि सां, ठीकु आहे। मूंखे तॾहिं बि, ऐं हाणे जॾहिं अवां ॻाल्हि कई आहे त अॼु बि हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछिणो आहे। मूं चयो कंहिं महिल बि ही सीनियर अचनि त मां हिननि खां पुछां, ही त इनडिसिप्लिन मुल्क आहे, सॼो पाकिस्तान या सॼी सिंध, वॾेरा वेठा आहिनि, सरमाएदार वेठा आहिनि, वॾा चैलेंजिस आहिनि, ठीकु, तालीम घटि आहे, औरतूं अंदरि बंदि आहिनि, ठीकु आहे। हिन सोसाइटी मां जॾहिं तव्हां उते फर्स्ट वर्ल्ड में था वञो त उते बदिलजण लाइ तव्हांखे घणा साल खपनि? बदिलजण जे लाइ साल त खपनि या न खपनि, पर उन्हनि बदिलजण वारे चैलेंज में असीं मुर्गो गुम थी वियासीं। अच्छा, उन जो सबबु मां हिननि दोस्तनि खे अॼु बि चवंदो हुउमि, अॻे बि चवंदो हुउसि ऐं अॼु बि चवां थो, त उते जी असांजी जेका कम्यूनिटी आहे डायस्पोरा जी, उन जो जेको गॾु थियण जो, कमु करण जो जेको राज़ आहे, उहो राज़ दोस्तनि जे ख़्याल में त लीडर खपनि, जेके साईं असांजी तंज़ीमुनि खे अचे हीअं बि कंदा हूअं बि कंदा,
ऐं उन्हनि सां निहायत सख़्तु मुखालफ़त कंदुसि, अॼु बि कयां थो, त लीडर तव्हांखे न खपनि, तव्हांखे वर्कर खपनि। लीडर कंसेंसस सां उन्हनि मूं वर्करनि मूं पाण ई तव्हांजा ठहंदा। तव्हां कार्ट बिफोर द हार्स था विझो। तव्हांखे हार्स जेको आहे वर्कर उहो अॻु में हुजे, कार्ट पोयां हुजे। इहा ॻाल्हि हू अॼु ताईं क़बूल बि नथा कनि, न को था सम्झनि। न, पर तव्हांजी ॻाल्हि सम्झ जहिड़ी कान्हे या सम्झणु नथा चाहिनि, छाकाणि त हुननि जी कुझु दोस्त जेके हितां जा लीडर थियणु पिए चाहिया, उते बि वञी उन्हनि उहा लीडरी वारी अप्रोच शुरू कई। उन लीडरी वारी अप्रोच में हू पंहिंजी कम्यूनिटी विञाए वेही रहिया। हाणे वरी कुझु थोरो साह पियो आहे ऐं जसो जे वरी डॉक्टर वलीद शेख ऐं एजाज़ तुर्क साहब खे उन्हनि वरी हिकिड़ो साह फूकणे, रूह फूकणे जी कोशिशि कई आहे। ख़ुदा कंदो कामयाबु थींदा, पर चैलेंज अॻे खां वॾी थी वई आहे, डिघी थी वई आहे, अजाई डिघी थी वई आहे, एतिरी ॾुखी हुई बि कान। ऐं ज़ाती ॻाल्हियूं या अनाऊं उहे न अचनि हा त बहितर हो। हाणे वक़्तु ॿियो गुज़री, ठीकु आहे, नुक़सान थी विया। असांजो नई जनरेशन असांखां जुदा थी वई, उन्हनि जो पंहिंजो रुख़ थी वियो आहे। उहे इंडिविजुअलिस्टिक जेका तव्हां ॻाल्हि कई, कॉर्पोरेट वर्ल्ड जा सिटीज़न थी विया। सिंध जा सिटीज़न या असांजा सिटीज़न कोन्हनि। बहरहाल इहे असांजा नुक़सान आहिनि, उन्हनि खे घटि में घटि ॻणी त सघूं था, जे पहुची नथा सघूं। इहा आहे असांजी मुख़्तसिर कहाणी। पर असांजी चैलेंज जेका आहे सा सिंध आहे। डॉक्टर साहब, सिंध जी चैलेंज ते त मां अव्हां सां निवेकलो ॻाल्हायां थो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, उहा हीअ आहे त तव्हांखे पाकिस्तान लाइ, सिंध लाइ, हितां जे माण्हुनि जे लाइ जेतिरी तड़प आहे, तव्हांजे पुट खे उहा वधीक हुजणु खपे हा न इर्तिका जे हिसाब सां? इहा ई असांजी कामयाबी। इहा हुई असांजी कामयाबी। उहा घटि छो थी आहे? उहो तव्हां घटि कई आहे या ही सिस्टम उनखे ॿिए पासे छिके वियो? सिस्टम जो वॾो दख़ल आहे, असांजी कमज़ोरियूं आहिनि ऐं उन में असांजी ॿाहिनि जो वॾो अमल दख़ल आहे। असांजियूं ॿाहियूं घणो करे उतां जी अमेरिकी त छॾियो, पर जेको पाकिस्तानी कम्यूनिटी जो जेको तूफ़ान आहे उन में हू गुम थी वियूं आहिनि। ऐं हुननि खे इहा ख़बर न आहे, हुनखे इहा एतिरी सुध न आहे त उहो पाकिस्तानी कम्यूनिटी अमेरिका में हुजे या पाकिस्तान में हुजे, इहे हींअर सभु आपे खां ॿाहिरि आहिनि। हुननि खे इहा सुध न आहे। ऐं अॼु बि दोस्तनि खे चवंदो आहियां त पाकिस्तान जो बानी पंजाब आहे ऐं पंजाब में हींअर 4 ख़सलतूं काहे पियूं आहिनि। हिकिड़ो त पंजाब रेडिकल थी पियो आहे, एक्सट्रीमिस्ट रेडिकल थी पियो आहे। ॿियो त पंजाब रेस्टलेस आहे, हींअर बेचैन आहे। टियों त पंजाब इज़ ऑन द मूव, हू तब्दीली जे यानी हिकिड़े नशे में काहे पियो आहे। ऐं चोथों त पंजाब आपे खां ॿाहिरि आहे। उहो पंजाब हिते तव्हां ॾिसंदव त उहो साॻियो मॉडल तव्हांखे फिट नज़र ईंदो, उहो साॻियो मॉडल उते नज़र ईंदो। अच्छा, एग्ज़ैक्टली तव्हांखे एग्ज़ैक्टली 100%। पोइ जहिड़ा असां हिते आहियूं तहिड़ा उते बि आहियूं? उते ई आहिनि, ओड़ा ई बि उते आहिनि। उन ई पाकिस्तानी कम्यूनिटी में असांजे नौजवाननि जा सडन डेथ पिया थियनि, असांजे नौजवाननि में गे पिया पैदा थियनि, असांजे नौजवाननि ॿारनि जूं शादियुनि में वॾी विगोड़ आहे ऐं इंडिविजुअलिज़म चोट ते आहे। ऐं इहे ॿार जेके असां पालिया आहिनि, इहे रायल ॿार पालियासीं, उन्हनि खे मॉडल ॾिनोसीं सुपरमैन जो। मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे त असीं पंहिंजे ॿारनि खे सुपरमैन जो मॉडल पिया ॾेखारियूं, तूं सुपरमैन थींदे। असांजी सम्झ वई, अकुल वियो काॾे आहे त असां जेके ॿार पैदा कया आहिनि, असां में असांजो ॾोहु आहे। उन में असां सम्झो त हिकिड़े क़िस्म जी देवता खे बलिदान ॾिनो आहे। मॉडर्न पोस्ट मॉडर्न वर्ल्ड खे वञी उते बलिदान ॾिनो आहे पंहिंजे ॿारनि, पंहिंजी
जनरेशन जो बलिदान ॾिनो असां हुते वञी। असां उन में खटियो न आहे, असां हारायो आहे। बहरहाल इहा असांजी हिकिड़ी दर्दनाक कहाणी आहे उहा पंहिंजी जाइ ते। पर फ्री गिरी असांखे हाणे जेका फ़िक्र वारी ॻाल्हि जंहिं वकोड़ियो अचे उहा आहे असांजी मारवाड़नि जी सिंध। उन फ़िक्र में कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि से असां खे सिखियूं अथऊं, मुशाहिदा कया अथऊं, ॾिठियूं अथऊं, या साइलेंट स्पेक्टेटर रहिया आहियूं, तारीख़ बि पढ़ी अथऊं ऐं ज़ाती तजुर्बा बि थिया आहिनि। हाणे ईंदड़ जुलाई में मूंखे अमेरिका में 50 साल पूरा थींदा। उन 50 सालनि में इतफ़ाक़नि, छाकाणि त आउं फिज़िशियन आहियां, त मुंहिंजो उतां जे सिटीज़न सां वास्तो इहो आहे त जेकॾहिं आउं पंहिंजे मरीज़ खां का बि मख़फ़ी ॻाल्हि बि पुछंदुसि त उहो मूंखे ईमानदारी सां ॿुधाईंदो। इहो एथिक्स में शामिल बि आहे। हा, तंहिंजे करे उतां जे माशरे जो हींअर असांखे चङी तरह ॼाण थी आहे, उतां जे समाज जी ॼाण थी आहे। ऐं गुज़िरियल पंहिंजे गुफ़्तगू में मूं 2 टे ॻाल्हियूं उतां जे माशरे जूं कयूं हुयूं त 9/11 में उते जेको हुननि जी बेइज़ती थी, हुननि खे कापारी धकु लॻो, त उन में उन रेड नेक अमेरिकन जो रवैयो जेको हो ऐं उन जी जेको इम्तिहान हो, तहज़ीबी इम्तिहान, उन में हू सुर्ख़ुरो थी ॿाहिरि निकितो। असां मुस्लमाननि खे हुननि तहफ़ुज़ कयो। वॾी ख़ुसरत आहे कंहिं बि क़ौम जी इहा। त उन मां असांखे मालूम थियो त अमेरिका जी फॉरेन पॉलिसी ऐं अमेरिका जो समाज हिकिड़ा 2 जुदा जानवर आहिनि, 2 जुदा धारा आहिनि दरिया में जेके वहनि था। ऐं असांजो इम्प्रेशन जेको आहे अमेरिका जो, उन्हनि जी फॉरेन पॉलिसी जो, इहो निहायत ग़लति आहे। इहो समाज जो रिफ्लेक्शन न आहे। फॉरेन पॉलिसी जो आहे कैपिटलिस्ट वर्ल्ड जो आहे, न्यू वर्ल्ड ऑर्डर जो आहे, उहा कहाणी साम्राज्य जी आहे। असीं जॾहिं पढ़ंदासीं सरमाएदार ऐं साम्राज्य, उन साम्राज्य जी हींअर जेका शिकिल पैदा थी आहे, एॾी भयानक शिकिल पैदा थी आहे, जंहिं असांखे हिते झिंझोड़े छॾियो आहे। जो असांजी नान ऐं रोटी जी क़ीमत IMF ऐं डॉलर पियो यानी मुतयन करे। इन खां वधीक असांजे दर ते कहिड़ा खड़का ऐं दड़का ईंदा जो असांखे अञा बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। डॉक्टर साहिबु हिकिड़ी साई वठूं, हिकिड़ी नंढड़ी साई वठूं। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं डॉक्टर मिठल वकासी साहिब सां जारी आहिनि ऐं पाण IMF जेको नान जी क़ीमत थी अदा करे ऐं असां वरी उहो नान जी क़ीमत भरे पंहिंजे पेट भरण जी कोशिशि कयूं था, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर जंहिं मारवाड़नि जी सिंध जी ॻाल्हि कई अथऊं ऐं नए नस्ल जी ॻाल्हि कई अथऊं, नए ज़माने जी ॻाल्हि कई अथऊं, उन ते ख़ासि तौरु डॉक्टर साहिब सां 2-4 ॻाल्हियूं कंदासीं। असां सां गॾु रहिजो।